हे आहे साईं मंदिर रामा पीर। असां हिते मौजूद आहियूं। तव्हां पाण केरु चाचा? कोली। कोहली। अच्छा, तव्हांजी उमिरि घणी चाचा? हे साईं ॾिसो था माशाल्लाह ख़ूबसूरती मोरनि जी ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। कासबो मंदिर में असां बि ड्रोन खे उॾाम कईसीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या हाल है? उम्मीद तो बिल्कुल ठीक हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बाज़ार। तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध कश्मीर खां कराची ताईं। दोस्तों असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं नंगर पार्कर में। साईं नंगर पार्कर गेस्ट हाउस आहे हिते, थर्ड डी गेस्ट हाउस। तमामु प्यारो ऐं बहितरीन फैसिलिटीज़ आहिनि गेस्ट हाउस जा। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ऐं मां सुबुह जो टाइम आहे हिन वक़्तु जेको आहे निकितो आहियां। दोस्त बि हाणे ईंदा, असां वेंदासीं कासबो। पहिरियां 5:58 थियनि था सुबुह सां। हे ॾिसो था माशाल्लाह, हे असीं गेस्ट हाउस तमामु बहितरीन थर्डीप जे नाले सां असांजे प्यारे भाउ जो आहे। ऐं असां सुबुह सां हाणे उथिया आहियूं। हाणे दोस्त मुंहिंजा ईंदा, रेडी थियनि पिया ऐं रेडी खां पोइ वरी असां कासबो वेंदासीं। कासबो साईं, कासबो बिल्कुलु कासबे तव्हांखे दीदार कराईंदासीं। तव्हां बि इंशाल्लाह घुमंदव। ऐं असांजी जेकी गाॾी उते बीहारीसीं सुबुह जे टाइम में, जेकी पहाड़ी हाणे बाक़ाइदा जेकी रंगीन थियणु शुरू थींदी। अली आमिर साहब अची विया आहिनि। साईं छा हाल आहे? बिल्कुलु ठीकु साईं कीअं राति तव्हांजी गुज़री? राति तव्हां वधीक पाण इंजॉय कयो हूंदो। बिल्कुलु। हलूं हाणे कुझु संगत बीठी आहे। अच्छा साईं। हा, पाण खे पहिरियों जेको आहे सनराइज़ ॾिसणो आहे। सही। जेको शेड्यूल में आहे माना इहा रिकॉर्डिंग कयूं, माना इहा सनराइज़ बिल्कुलु रिकॉर्डिंग थींदी। अच्छा माशाल्लाह साईं, तमामु बहितरीन। अली आमिर साहब तव्हांजी महिरबानी। अली आमिर साहब असांखे वधीक गाइडलाइन ॾियनि पिया, छो हू फस्ट टाइम न आया आहिनि, पहिरें बि अची चुका आहिनि। असां आया आहियूं फस्ट टाइम। सो ज़फ़र भुट्टो साहब बि ईंदा ऐं जेको सोहेल साहब उहे बि ईंदा, त पोइ पाण हलंदासीं पोइ पंहिंजी गाॾी ऐं कासबो तरफ़ जेको पंहिंजो सफ़र आहे उनखे जारी ऐं सारी रखंदासीं। तो असां अलहमदिल्ला गाॾी में वेठा आहियूं ऐं वञूं पिया हाणे कासबो। सो असां सां गॾु तमामु बहितरीन दोस्त प्यारा असां गॾु आहिनि। इंशाल्लाह कासबो पहुची तव्हां सां वरी बि जेको आहे मिलंदासीं। हे माशाल्लाह ख़ूबसूरत असां प्यारा दोस्त सोहेल इंदड़ साहब, अली आमिर साहब ऐं ज़फ़र भुट्टो साहब। ऐं हीअ जेको आहे माशाल्लाह। इंशाल्लाह कासबो पहुची वरी तव्हां सां मिलूं था। गॾु रहिजो, व्लॉग खे आख़िर ताईं ॾिसिजो। सलाम सिंध यूट्यूब चैनल, फेसबुक खे ज़रूरु लाइक फॉलो करे छॾियो। दोस्तों असां हिते कारूंजर में मौजूदु हुआसीं। हिते असांजो प्यारो भाउ रमेश कुमार असांखे मिली वियो। रमेश कुमार वीडियो असां ॾिसंदा आहियो? पसंदि ईंदा आहिनि। सो हे रमेश कुमार ऐं कारूंजर जा ख़ूबसूरत पहाड़ नंगर जा, ऐं असां हिते कारूंजर में मौजूदु आहियूं। ऐं रमेश जी महिरबानी जो बाइक बाक़ाइदा अचे पियो ऐं असां सां मिलियो ऐं असां मुलाक़ात कई, इहा बि मुंहिंजी भाउ जी महिरबानी आहे। दोस्तों नंगर पार्कर में सुबुह जा ही किरण माशाल्लाह जेकी तव्हां ॾिसो था। असांजो सफ़र कासबो तरफ़ जारी ऐं सारी आहे। हे साम्हूं असां वञूं पिया ऐं हीअ जेके तव्हांखे नज़ारा अचनि था, हीअ आहे नंगर पार्कर में सुबुह। माशाल्लाह छा ॻाल्हि कजे, इंजॉय असां फुल कयूं पिया। दोस्त जेके असां गॾु आहियूं, साईं सोहेल इंदड़ साहब बि असां गॾु आहिनि, साईं अली आमिर साहब ऐं हेॾां साईं ज़फ़र भुट्टो साहब। असां सफ़र साम्हूं हाणे कासबो आहे, बसि थोरे ई फ़ासिले ते। इंशाल्लाह कासबो पहुची करे उतां जी ख़ूबसूरती बि ॾिसंदासीं। माशाल्लाह नगर त सॼो आहे ई ख़ूबसूरत, पर हर इलाइक़े जी पंहिंजी ख़ूबसूरती आहे। त कासबो वरी उन्हनि मां हिकु आहे। इंशाल्लाह पहुची करे पोइ उहा ख़ूबसूरती बि तव्हांखे ॾेखारियूं था। असां सां गॾु रहिजो ऐं सलाम सिंध यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त जल्दी सब्सक्राइब। तो हे ॾिसो था माशाल्लाह, इहे साम्हूं हिकिड़ी बस अचे थी जेकी लॻे थो हितां नंगर खां माण्हू खणी जेको आहे पंहिंजे मंज़िल तरफ़ वेंदी हूंदी ज़ाहिरा, पर उहो वञे थी होॾे कंहिं ॿिए पासे लॻे थो। या असांखे ॾिसी कासबो वञे पई, कासबो वेंदी, कासबे मां सवारी खणी पोइ वरी नंगर तरफ़ ॿियनि इलाइक़नि तरफ़ वेंदी। इहे ॾिसो था माशाल्लाह, हे असांजी गाॾी जा व्यू तव्हां ॾिसंदा हूंदव ॿाहिरियां। माशाल्लाह ख़ूबसूरती सफ़र जारी है, सारी है माशाल्लाह। तमामु बहितरीन सफ़र। उन सफ़र सां गॾो असां बि तव्हां सां गॾो आहियूं। बसि पहुचूं हाणे कासबे तरफ़, पहुचण ई वारा आहियूं, माना ईअं सम्झो कुझु टाइम में।
तव्हांजे दिलि जी धड़कन तमामु वधी वई हूंदी त कासबो कॾहिं पहुचंदा उते छा हूंदो। हे ॾिसो था माशाल्लाह, हे बरसातुनि जे करे नाला ठाहिया विया आहिनि, जीअं माना बरसाति रोड रस्ता ॾिसो माशाल्लाह, यानी ॻोठ आहे कासबे में, रोड रस्ता तमामु बहितरीनु तरीक़े सां माना ठहियल आहिनि। असां पहुचूं इंशाल्लाह, पोइ वरी असांखे तव्हांखे ॾेखारींदासीं हिकिड़ी ख़ूबसूरती कासबो जी। दोस्तो कासबो में हिते असां पहुची विया आहियूं। 400 साल पुराणी मंदिर जेकी आहे रामा पीर जी, हे मोर पखी ॾिसो आहे, 400 साल पुराणी जेका मंदिर आहे उहा असां तव्हांखे अॼु विज़िट कराईंदासीं। वेलकम कई आहे मोरनि साईं असांजी ख़ूबसूरत बाक़ाइदा नंगर में बाक़ाइदा कासबो वेलकम कई आहे। ऐं हे ॾिसो, हा साईं, वाह ज़बरदस्त, हे साईं ॾिसो था माशाल्लाह, छड़ा मोर ई मोर, छड़ा मोर ई। साईं हिते ब्रेक हणिजो, आली आमिर साहब खे गुज़ारिश कंदासीं, हिते रोक, हिते रोक। असां दोस्तो पहुची विया आहियूं हाणे रामा पीर जे मंदरु। तव्हांखे 400 साल पुराणी जेकी मंदरु आहे उहा तव्हांखे अॼु विज़िट करायूं था। ऐं तमामु हिकु ख़ूबसूरत सफ़र गुज़रियो असांजो कासबो जो माशाल्लाह। अगरि मोरनि जी ॻाल्हि कयूं त वाह वाह छा ॻाल्हि आहे। ये असांजा प्यारा भाइर ऐं हो साम्हूं मोर, वाह वाह, हाय हाय। हे असांजी दोस्त सां अची विया, हाणे असां हलूं था अंदरि। ऐं 400 साल पुराणी मंदिर साईं कासबो नंगर, नंगर जा हू ख़ूबसूरत पहाड़ उहो ॾिसो तव्हांखे नज़र ईंदा हूंदा, उहो इहो साम्हूं। ऐं हीअ मेन गेट आहे जेको मंदिर जो, असां एंटर थी विया आहियूं हाणे। ऐं हिते मूंखे तोतनि जा आवाज़ ऐं मोर पखी त बाबा छा ॻाल्हि कजे, काफ़ी मोर पखी था आहिनि। हो मोर पर खुलियल अथव साईं हुन जा, ज़फ़र साहब होॾे होॾो होॾो हे बि अथव साईं हेॾो, वाह साईं वाह माशाल्लाह। ओ इहो साम्हूं हो, सुभान अल्लाह माशाल्लाह साईं। अॼु बाबा थक लही आहे, सवली सिंधी में चवंदा आहिनि। निम जा पुराणा पुराणा वण, वाह वाह, हा साईं। ऐं हे साईं ॾिसो था माशाल्लाह, हे निम जी वण, तव्हां कासबो माना ओल्ड वण आहे मूंखे लॻे थो ईअं। ऐं असां हिते पहुची विया आहियूं कासबो में। अगरि कासबो थोरो मां तव्हांखे हुनजी दीदार करायां, वाह, आवाज़ ॿुधो दोस्तो, आवाज़ ॿुधो। तव्हांखे ज़ूम करे थोरो ॾेखारियां, हो मां वञा थो होॾे त वरी हो जेके पख हुन जा खुलियल हूंदा आहिनि उहे बंदि करे था वञनि। ऐं हिते असां पहुची विया आहियूं रामा पीर मंदर ते। ऐं तव्हांखे छड़ा मोर आहिनि दोस्तो। मोर पखियुनि जी ॻाल्हि कयूं त वाह वाह, काफ़ी माना मोर पखी आहिनि माशाल्लाह। ऐं असां हाणे पहुची विया आहियूं हे रामा पीर जो मंदरु, हिननि जी तारीख़ थोरी पुछंदासीं हितां जे रवासियुनि खां ज़रूरु। ऐं हे कुझु सिजु निकिरे पियो माशाल्लाह, ख़ूबसूरती तरफ़ रवां दवां आहे। ऐं हे ॾिसो था माशाल्लाह, काफ़ी ख़ूबसूरत इलाइक़ो, ज़बरदस्त। असां दोस्त बि असां गॾो गॾु आहिनि, हुननि जी रिकॉर्ड कजे जीअं पख हुन जा खुलियल आहिनि, पर मां वञा थो त पख बंदि करे था वञनि। वाह, हे साईं ॾिसो था माशाल्लाह, माना ख़ूबसूरती जे लिहाज़ सां छा ई ॻाल्हि कजे साईं। नंगर पार्कर जी सूं, ॾिसो हलूं था अॻिते, ॿी कहिड़ी कहिड़ियूं जायूं आहिनि हिते, ख़ूबसूरती छा आहे हिते, उहो वरी कुझु दोस्तनि खां हाल वाल कंदासीं, गॾो गॾु रहिजो। असां हे आहे साईं मंदरु रामा पीर, असां हिते मौजूदु आहियूं। हाणे अधो जेको आहे न उहो चाबी खणणु वियो आहे, खोलींदो, अंदरियां मंज़र बि ॾेखारियूं था ऐं कासबो जी ख़ूबसूरती। ऐं हे बि मंदरु आहे नंढो को मूंखे लॻे थो, हे ॾिसी सघो था तव्हां, हे साईं कासबे जी ख़ूबसूरती।
असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। सो असांजो टारगेट इहो ई आहे त तव्हांखे ख़ूबसूरत जेके जायूं आहिनि उहे तव्हांखे विज़िट करायूं। ऐं हे बि मंदरु आहे, हो बि आहे हेॾे, हे पुराणा मंदर आहिनि जेके माना हितां जी तारीख़ी मंदर, कासबे जी तारीख़ आहे हिकिड़ी। कासबो ॻोठ जेको नंगर पार्कर जो आहे। ऐं अंदरियां हलंदासीं, तव्हांखे अंदरि बि ॾेखारियां थो। हे ख़ूबसूरत डिज़ाइन थियल शाहकार जेको तव्हां ॾिसो था हिन वक़्तु माना आर्टिकल्चर जेकी तमामु बहितरीनु आहे, हिन जी डिटेल बि अथव। ऐं हे अंदरि असां अची चुका आहियूं। ऐं हे अहिड़ी भई तारीख़ बि लिखियलु अथव अगरि तव्हां पढ़णु चाहियो। हे जेकी आहे हिन जी घंट, हे माना घंट वॼंदा आहिनि ईअं ज़बरदस्त। ऐं हे माना डिटेल ॾिसो था दोस्तों। असां हिन वक़्तु माना मौजूदु आहियूं। मुंहिंजो टारगेट इहो ई रहंदो। अदा छा हाल आहे? ख़ुशि, वेलकम। तव्हांजो नालो? सो अधो लॻे थो त माना हे ॾिसो था। हे साईं, हे रामापीर जो मंदरु। हे माना रामापीर जो मंदरु जेको आहे माना हिते तारीख़ इहा ॿुधण में अचे थी 400 साल पुराणी मंदरु आहे जेको असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। सलाम सिंध ते तव्हां ॾिसी सघो था। सलाम सिंध यूट्यूब चैनल खे असांखे सब्सक्राइब करे छॾियो। हीअ मंदरु माना पुराणी मंदरु आहे जेकी कासबो नंगर पार्कर थर पार्कर जी हिकिड़ी सूंह। हिते काफ़ी पांधियाड़ा बि ईंदा आहिनि जेके हिते जेके हिंदू कम्यूनिटी सां तालुक़ु रखनि था। ऐं ॾिसो असां हाणे ॿाहिरि निकिरी आया आहियूं। साईं दरवाज़ो खुली वियो अथव ज़फ़र साहब, तव्हां बि जेको आहे न अंदरियां रिकॉर्डिंग करे सघो था। जी जी हे असां 7 पीढ़ी हिते गुज़री आहे। अच्छा जी। छा माना हिन तारीख़ मंदर जी थोरो तव्हांखे जेतिरी ॼाण हुजे? सही आहे त हाणे इहो जिन जो जेको ख़लीफ़ो आहे हा उहा हाणे अनक़रीब पुॼण वारो ई हूंदो। अच्छा बाक़ी हिते मंदर ऐं पंचायत टोटल ॻोठ तक़रीबन 35-4000 घर मेघवाड़नि जा आहिनि। सही। ऐं सभई जेको 100% अमीर तबिको आहे, ज़मींदार को मुलाज़िम आहे। सही अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। बिल्कुलु तमामु बहितरीनु साईं। ऐं हिते मोर आहे, थर पर्कर जो मोर थर पर्कर में वधीक आहे। अच्छा ऐं पर्कर जे वधि में वधि ॻोठनि में या कस्बो में वधीक आहे मोर माना। जी जी। हे मोर माना तव्हांजे हथ जा छॾियल आहिनि छा आहे हिननि जी माना तारीख़ थोरो इहो बसि ॿुधायो। हिते दाणो ॾींहं जो गंज ॾींदा आहिनि अच्छा मंदर वारा। सही। ऐं ॾियण वारो त अलाह जो ज़ात आहे। बिल्कुलु सही। उहो ख़लीफ़ो आहे हिते रखियलु आहे, उहा ॾींदो ॾींहं में 4 दफ़ा। अच्छा हाणे अंकुर पुॼण वारो आहे। असां साईं हिते मौजूदु आहियूं। अब तुम्हारे आवाज़ में आवे न ऐं तो मंगाओ न। हे ॾिसो था माशाल्लाह हिननि जी ॿोली मिठी प्यारी ॿोली। हिते पियो तो घुराए तो। हा न न असां हिते ई आहियूं बिल्कुलु। तव्हां मोर अचनि साईं बिल्कुलु। तोता बि अथव ख़ूबसूरत। हाणे मोर हिते ईंदा, अधो मोरनि खे घुराए थो, अधो मोरनि खे साईं घुराईंदो हिते बाक़ाइदा। ऐं जेके दोस्त नवां आहियो त तव्हां सभिनीनि खे भलीकार था चऊं, पोइ इहो घुराए थो पंहिंजी आवाज़ सां। इहा ई हिकिड़ी टैलेंट चइजे। ॾिसो वाह। अगरि दोस्तो मंदर जे बैकग्राउंड जी ॻाल्हि कयूं त हे जेकी निम तव्हांखे नज़र अचे थी, इहा निम बि बाक़ाइदा चवंदा त माना बाक़ाइदा पंहिंजे हिसाब सां उन वक़्त जो आहे, माना हिन खे काफ़ी टाइम थी वियो आहे। सो हितां जा जेके रवासी आहिनि उहे इहे ई चवनि था त हे निम बि पुराणो निम आहे। ऐं असां हिन वक़्तु बैकग्राउंड में अची चुका आहियूं मंदर जे। हे कुझु ख़ूबसूरती आहे कासबो जी। मोर प्यारा प्यारा वधा आहिनि ऐं काफ़ी माना जेको आहे मज़ो अचे पियो, इंजॉय कयूं पिया। ऐं हिते फिल्ट प्लांट वग़ैरह बि पाणी जा जेके आहिनि लॻल आहिनि अगरि ॾिठो वञे त। साईं कासबो मंदर में असां बि ड्रोन खे उॾाम कईसीं ऐं हे शूटिंग हले पई।
असांजी हे ड्रोन ऐं अली आमिर साहब जी शूटिंग हले पई ऐं इहे अथव साईं मोरनि जा ख़ूबसूरत आवाज़। वाह 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 साईं वाह वाह साईं वाह, तमामु बहितरीन ज़बरदस्त ड्रोन। उहो ई आहे मथे ड्रोन मथे आहे साईं, ॾिसो था ज़बरदस्त व्यू आहिनि। चाचा छा हाल आहे? ख़ुशि आहियो? रमन तव्हां चाचा किथे रहंदा आहियो? असीं राड़पुए में। अच्छा, जी हाँ। तव्हां पाण केरु चाचा? कोली। कोहली। अच्छा, तव्हांजी उमिरि घणी चाचा? उम्र का 60-65 थी। 60-65 साल? जी हाँ। वाह चाचा अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे चाचा, ख़ुशि आहियो? तव्हां चाचा छा कंदा आहियो पाण कमकार? कमकारी बनियन जो माल जो। अच्छा माशाल्लाह। तव्हांजी चाचा उमिरि घणी थींदी? मुंहिंजी उमिरि आहे 37 साल। 70 साल? वाह चाचा फिट आहियो पोइ त माशाल्लाह, ज़बरदस्त तमामु बहितरीन। चाचा तव्हां नालो न ॿुधायो पंहिंजो? मुंहिंजो नालो गेनो, अखे जो पुटु, मेघवाड़, ॻोठ कासबो। ॻोठ कासबो। अच्छा, जी हाँ। माना तव्हां ओसे पासे में हिते रहंदा आहियो? जी हाँ, जो ॻोठ में रहंदा। हिते माना कहिड़ा कहिड़ा कबीला जेके आहिनि हिते रहंदा आहिनि तव्हांजे ॻोठ जे भरिसां, माना मशहूरु जेके हुजनि ज़ातूं या कबीला? इहो आहे भरत आहे, कोली आहे, रबारी आहे, मेघवाड़ आहे। सही। हा, कुंभार आहे। सही सही, तमामु बहितरीन साईं, तमामु बहितरीन। चाचे छा नालो चाचा तव्हां ॿुधायो? गेनो। गिरनो। गेनो गेनो गेनो। चाचे गेनो सां असांजी अॼु ॻाल्हि ॿोल थी। हिते कासबो मंदरु, रामापीर मंदरु ते असां मौजूदु आहियूं। हिते चाचा हिन मंदर जी थोरी तव्हांखे ख़बर आहे माना तफ़सील? तव्हां छा हिन जी तफ़सील आहे, छा माना हिन जी तारीख़ आहे, थोरो तव्हां ॿुधायो? तारीख़ हिन जा घटि में घटि असांखे 200 साल खां अॻु में असीं हिते रहूं था। अच्छा, हा। माना 200 साल? 400 साल खां मथे आहे। 400 साल खां मथे आहे? जी हाँ। अच्छा, माना तव्हांजा ॾाॾा परॾाॾा हिन मंदर खे ईअं ॾिसंदा ईंदा आहिनि? जी हाँ। ज़बरदस्त तमामु बहितरीन साईं। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। चाचे असांजी तारीख़ ॿुधाई, हे मंदरु ऐं ड्रोन जी उॾाम बि आहे मथे, ॾिसो था। ऐं इनशाला तव्हांखे सॼी तफ़सीलनि जेको आहे ॿुधाईंदासीं कासबो रामापीर मंदर जी। ॿियूं चाचा हिते कहिड़ियूं कहिड़ियूं जेके आहिनि माना तारीख़ी जायूं आहिनि जेके माण्हू घुमे फिरे सघे थो नंगर में? इहो आहे हिकिड़ो सादरो आहे। अच्छा। ॿियो घणो आहे कोलियुनि खे जबलनि में आहे जेको। अच्छा जी हाँ। सही, ज़बरदस्त। हे साईं ॾिसो था माशाल्लाह ख़ूबसूरती मोरनि जी, ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। हिन वक़्तु पंहिंजे मस्ती में आहिनि। हे ॾिसो ज़बरदस्त। वाह तमामु बहितरीन। असां कासबो में हिन वक़्तु मौजूदु आहियूं ऐं हीअ मोरनि जी ख़ूबसूरती बि तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं माशाल्लाह। तो असां हाणे मंदिर खे जेको आहे न विज़िट करे उन जी रिकॉर्डिंग करे हाणे ॿाहिरि वञूं पिया। अॼु जो व्लॉग हिन मंदिर कासबे जो जेको व्लॉग तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो ऐं ॿी व्लॉग वरी पोइ मां स्टार्ट कंदुमि, छो जो हिकिड़े स्टेप ते हिकिड़े ई व्लॉग खे मां इंड कंदो आहियां। सो अॼु जो हीउ जेको व्लॉग इहो रामापीर जो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि अचे सलाम सिंध यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। पंहिंजे दोस्त तारिक बोज़ार खे ॾींदा इजाज़त, ख़ुशि हुजो।